गिम्स अस्पताल में पहिरियों भेरो 3 मरीज़नि कंबरवासी मोहम्मद ईदन, खानपुर वासी फ़कीर मोहम्मद ऐं ठुलवासी नूरजहान जो टावी बिना ओपन हार्ट सर्जरी जो प्रोसीजर कयो वियो। स्पेन जे डॉक्टर अग्नोश ऐं यार्डन जे डॉक्टर मोहम्मद अल ज़ूबी ऐं डॉक्टर आशिक़ खोसो कामयाब ऑपरेशन कया। उन मौक़े ते डॉक्टरनि जी टीम जो चवणु हुयो त टावी ऑपरेशन 50 सालनि खां वधीक वारे मरीज़नि जो कयो वेंदो आहे जिन जे दिलि जा वाल सुखिड़िजी वेंदा आहिनि। उन्हनि चयो त गंबट गिम्स अस्पताल टावी जो कामयाब ऑपरेशन थियण ते सिंध हुकूमत ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचू ऐं चीफ सेक्रेटरी जिन जा थोराइत आहियूं जिन डॉक्टर रहीम बख्श भट्टी खे सपोर्ट कई, जंहिंजे करे ही ग़रीब बेपोच माण्हुनि जा मुफ़्त ऑपरेशन कया विया। उन मौक़े ते गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त गंबट जी गिम्स अस्पताल में इन हिकु ऑपरेशन ते 40 खां 50 लख रुपया ख़र्चु अचे थो, जेको सिंध हुकूमत जी ताउन सां मुफ़्त में कयो वञे थो। गिम्स सिंध जी पहिरीं अस्पताल आहे जिते टावी जो कामयाब ऑपरेशन स्पेन ऐं यार्डन जी टीम सां गॾिजी सिंध हुकूमत जी ताउन सां कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं असांजी कोशिशि आहे त गिम्स में सिहत जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॾाढी ख़ुशी थी आहे। तंहिंखां पोइ तव्हांजे शहर लाइ बि गंबड़ लाइ बि त हिकु वॾी नेमत आहे ऐं सिंध लाइ ऐं पाकिस्तान लाइ। टावी हिन वक़्तु कंहिं बि कार्डियल सेंटर में नथी थिए पई ऐं असां कल्ह 3 केस कया, 2 अॼु कयूं पिया टावी जा। ऐं हिन ते वॾो एक्सपेंसिव आहे, 30 लख असांजो ख़र्चु थो अचे हिन ते टावी ते। असां इहा शइ रहियल ई असांजे कार्डियक इंटरवेंशन में जेका उहा बि असां पूरी कई ऐं इनशाला अॻिते हली ॿियो कुझु कोन्हे। अॻिते हली हर ट्रांसप्लांट ई आहे रही जो बि इनशाला जॾहिं ॿियूं कयूं था त हर ट्रांसप्लांट बि कंदासूं। सो मां सिंधियुनि वासियुनि खे, गंबट वासियुनि खे, पाकिस्तान वासियुनि खे यानी इहो मुबारकबाद बि ॾियां थो त हीउ कमु पाकिस्तान में शुरू थी वियो आहे, उहो बि गंबट जहिड़े नंढे शहर में। अच्छा, हाँ हीअं त असां जेको आहे टावी जो प्रोसीजर हींअर रिसेंटली स्टार्ट कियो आहे। छो त असांजी प्लैनिंग हुई त असांखे जेको आहे हिन खे बि कार्डियक सेंटर खे थोरो सा कार्डियक सेंटर ऑफ एक्सीलेंस ठाहियूं, त उन जे लाइ जेको आहे हाणे असां वधीक जेको आहे पंहिंजो उन ते वञूं था प्रोसीजर्स ते। टावी हिकिड़ो अहिड़ो प्रोसीजर आहे जंहिंमें असां जेको आहे बग़ैर ऑपरेशन जे उन्हनि माण्हुनि जंहिंजी वॾी उमिरि हुजे, उन्हनि जे वाल सुकिड़िजी वञनि, त उन्हनि में जेको आहे इहो वेल विधो वेंदो आहे बग़ैर कंहिं ऑपरेशन जे, बग़ैर कंहिं सीनो खोलण जे। ऐं उहो पोइ ॼंग जी जेको आहे आर्टरी मां वञी करे जेको आहे उनखे रखियो वेंदो आहे। अलहमदिल्ला असां हिते 4 पेशेंट कयासीं ऐं 4 पेशेंट में जेको न का बि कॉम्प्लिकेशन न आई ऐं उहे जेके तव्हां उन्हनि सां मिली बि सघो था, ठीकु आहे, त उहे सुभाणे ताईं ॿेड़ी ते डिस्चार्ज थी सघनि था। My name is Mohammed Zabi. I'm TAVI Clinical Manager for Boston Scientific. We are here to support the launching of the Accurate Neo and Accurate Neo 2. We use the latest generation in this hospital in collaboration with Dr. Ashiq. The preparation here is extremely excellent. The setup is very good, and alhamdulillah the patient result was extremely good. So we are happy to have this experience here, and we're looking forward for more successful workshops in the future. Santos. I'm coming from Spain to help our colleagues here in Pakistan to start the program of the first implantation of this valve, this transcatheter valve. We treated a young patient with a problem in his heart. This intervention is not surgical. We don't need to open the chest of the patient. Just through a small tube, which is called catheter, we introduce through the groin this prosthesis and implant in the patient. This particular prosthesis is a last generation device, and it was the first implant in Pakistan with this device. The result was very good. It was a challenging procedure, but we could solve all the pitfalls along the process, and the result was very good. The patient is already awake and doing well, so it was very successful, and it was for me a pleasure to collaborate with our colleagues here in Pakistan in such a nice procedure. अल्हम्दुलिल्लाह हमारे अब्बाजान का इलाज बहुत अच्छा हुआ है। ये जो गंबट हॉस्पिटल है, तो इसमें हमारा किसी किस्म का सबसे पहले तो ये है कि कोई ख़र्चा नहीं हुआ। तो और दूसरा जो है डॉक्टर साहबान की तरफ से डॉक्टर आशिक साहब हैं, नूर भुट्टो साहब हैं, बाकी स्टाफ भाई हैं सारे, इनका बहुत ज़्यादा तावन रहा है। हर किस्म का इन्होंने ख्याल किया है, हमारा किसी किस्म का कोई चार्जेस नहीं लगे, और हर हवाले से हमारे वाले साहब के हवाले से जो है ना इनका भरपूर तावन रहा है और अभी तक है, और हम जो है इन सब के बहुत ज़्यादा मशकूर हैं। अल्लाह का शुक्र है। तो जहाँ तक आपने पूछा है कि मशवरे का,
तो हम ज़िला रहीम यार खान से तल्लुक़ रखते हैं। तो वहाँ जो हार्ट के स्पेशलिस्ट हैं डॉक्टर आमिर साहब, उन्होंने हमें मशवरा दिया था इधर का। तो फिर जो है ना हम इधर हमने रब्ता किया, तो अल्हम्दुलिल्लाह जो है डॉक्टर साहब ने बहुत ज़्यादा हमारे साथ ताउन किया है। रहीम यार का खानपुर, अच्छा, खानपुर है हमारा शहर। किसने आपको बताया कि यहाँ गंबट में इतना बड़ा डॉक्टर वहाँ पर जो हमारा इलाज कर रहा था, जो डॉक्टर जिस डॉक्टर ने दिल का इलाज किया ना हमारे, हाँ, उसी ने ये रेफर किया केस। तो ये ऑपरेशन वहाँ पे पंजाब में नहीं होता? इतना हाँ। बड़ा सूबा है। हाँ हाँ, वहाँ से जो है ना डॉक्टर ने यहाँ भेजा है हमें। अल्लाह का शुक्र है, बहुत ख्याल किया, बहुत बहुत ख्याल किया है। बात ये अभी जो है ना हमारी जिस्म की हालत, उस पर हमें ज़रूरत है जो ये हमारी पुष्ट दर्द कर रही है सख्त है। और ये देखिए जो कब फ़ाइदो पियो आहे। हाँ, हाँ तबियत सही आहे साईं। ये देखो पैसा वैसा खर्च किया ना? न न कुझु कोन, कुछ भी नहीं, फ्री थियो? मुफ़्त अच्छा, मुफ़्त पैसा हाणे मुफ़्त कमु कयो कीअं हाणे तव्हांजी तबियत? सही आहे। छा चवणु चाहींदो हिन इदारे लाइ? मथो थो फिरे थोरो ईअं, अच्छा, ॿियो कुझु कोन्हे। हिन इदारे लाइ छा चवणु चाहींदो? एॾो वॾो तव्हांजो फ्री ऑपरेशन कयो आहे जेको माना किथे बि न पियो थिए। लखो राम अलाह कुझु कंदो। टावी जो कामयाब प्रोसीजर थियण ते मरीज़नि जे वारसनि सिंध हुकूमत तोड़ी गिम्स डायरेक्टर ऐं डॉक्टर जी टीम जा थोरा मञींदे दिली ख़ुशीअ जो इज़हार करे दुआऊं पिणु ॾिनियूं। कैमरा टीम सां गॾु मुमताज़ मेमण, धरती टीवी न्यूज़, गंबट।